अस्सलाम दोस्तों, मुझो नालो अदीम अल्ला है। मुझो ताल्लुक़ मीडिया 360 कम्युनिकेशन से है। जी तो पाण डिजिटल मार्केटिंग के बारे में एक ऑनलाइन कोर्स जो क्रिएट किया अज उन बारे में तव्हां डिस्कस कंदासीं। अज जो टॉपिक है वो आ फेसबुक से माण्हू किएं पैसा कमाए सघे तो। फेसबुक कमाइण जा कुछ 4 खां 5 तरीक़ा आहिनि जेके पाण हिकिड़ो चवंदा आहियूं फेसबुक एडवर्टाइजिंग चवंदा आहियूं, फेसबुक मैनेजमेंट चवंदा आहियूं, फेसबुक मोनिटाइजेशन चवंदा आहियूं, फेसबुक पाण लाइव इवेंट जेके कवरेज थींदा आहिनि उहो चवंदा आहियूं। सभ खां पहिरियां पाण डिस्कस कंदासीं त फेसबुक मैनेजमेंट छा आहे। अच्छा, फेसबुक मैनेजमेंट पाण उनखे चवंदा आहियूं जेका असां कंहिं कंपनी जी का शइ मैनेज कयूं। फॉर एग्ज़ाम्पल अगरि को डॉक्टर आहे या को स्कूल आहे या को फ्रूट मार्केट वारो आहे या को सुपर स्टोर वारो आहे या को ब्यूटी सैलून वारो आहे, पाण उन ॾे वेंदासीं, उनखे ऑफर कंदासीं सर अव्हांजी जेके बि फेसबुक जी मैनेजमेंट आहे असां कंदासीं। अच्छा, मैनेजमेंट पाण छा कंहिंखे चवंदा आहियूं? मैनेजमेंट पाण उनखे चवंदा आहियूं त अगर कंहिंजो पाण वीडियो रिकॉर्ड था कयूं, वीडियो एडिट था कयूं, वीडियो प्रोडक्शन था कयूं, उनजे पाण ग्राफिक डिज़ाइन था कयूं, उनखे अलावा उन जेको कंटेंट क्रिएशन था कयूं, सॼो असांखे पाण ज़िम्मो पंहिंजे मथां करिणो पवंदो। उनखे हर शइ असां मैनेज करे ईंदासीं। अच्छा, फेसबुक मैनेजमेंट जा जेके पैकेजिस आहिनि पाकिस्तान में ₹1,00,000 पर मंथ भी आहे, ₹2,00,000 पर मंथ भी आहे। डिपेंड थो करे त उन फेसबुक जो कमु केतिरो आहे। पाण हैदराबाद जी ॻाल्हि कंदा, हैदराबाद में अमूमन जेको 35 खां वठी ₹40,000 हिकु फेसबुक मैनेजमेंट जी क़ीमत ॾिनी पई वञे। फेसबुक एडवर्टाइजिंग या फेसबुक मार्केटिंग पाण उनखे चवंदा आहियूं जेको असां क्लाइंट सां मिलंदा आहियूं, क्लाइंट जी पेज क्रिएट कंदा आहियूं, उन सां मुलाक़ात कंदा आहियूं ऐं फेसबुक ते जेका बि मैनेजमेंट हूंदी आहे उनजे पेज खे बूस्ट करण लाइ, उनजे पोस्ट खे बूस्ट करण लाइ ऐं गॾोगॾु उनखे लीड जनरेट करण लाइ, माना उनखे नवां ग्राहक वठी अचण लाइ हीअ पैकेज डिपेंड थो करे अव्हांजे मथां त तव्हां केतिरो हुन ते फोकस कयो था, केतिरो हुन ते कमु कयो था, घणा डॉलर हुनजे मथां तव्हां ख़र्चु कयो था। ऐं हीअ जेका तरीक़ो हूंदो आहे असां तव्हांखे सम्झायूं था हीअ तरीक़ो कीअं थींदो आहे। सभ खां पहिरियां असां हुन में एड्स में ईंदासीं, एड्स खां पोइ असां उन लोकेशन में ईंदासीं, लोकेशन खां पोइ उन जी जेका जेंडर बेस आहे उनखे ॾिसंदासीं त हिन में असां घणो फोकस मेल खे कयूं पिया, फीमेल खे कयूं पिया या सॼी जेंडर खे कयूं पिया। उहो सॼो नक्शो डायग्राम असांखे फेसबुक प्रोवाइड करे पियो। फेसबुक असांखे गाइड कंदो आहे त हीअ एड जेको आहे सो तव्हां ऑटोमेटिक ते हलायो या हिनखे तव्हां कस्टमाइज़ कयो। उहो डिपेंड थो करे अव्हांजी मीन्स के सोच ते ऐं अव्हांजे बिज़नेस ते तव्हां उनखे कीअं हिनखे कैटेगराइज़ कयो पिया। कोशिशि इहा कयो त जीअं अव्हांखे फेसबुक गाइड करे तव्हां तीअं ई कयो। अगरि कोई स्कूल आहे त उन हिसाब सां उनखे प्रोमोट कयो, अगरि हेयर सैलून आहे उनखे उन हिसाब सां प्रोमोट कयो, अगरि कोई NGO आहे उनखे उन हिसाब सां प्रोमोट कयो। हिते जेको लाइक्स जो रेशो हूंदो आहे उहो डिफरेंट हूंदो आहे, अमूने मुख़्तलिफ़ रेशो हूंदो आहे। कुझु रुपीज़ में बि हूंदो आहे, कुझु डॉलर्स में हूंदो आहे। उहो डिपेंड थो करे फेसबुक जी पॉलिसी मथां, उन मशीन जे मथां त उहो कहिड़े बिज़नेस खे ज़्यादा प्रोमोट करे थो ऐं कहिड़े बिज़नेस खे उहो एॾो प्रोमोट नथो करे। अच्छा, ॿियो तरीक़ो पाण फेसबुक तां ईअं बि कमाए सघूं था जेका फेसबुक लाइव इवेंट कवरेज थींदो आहे। अव्हां ॾिठो हूंदो अमूमन सरकारी प्रोग्रामनि में या उनखे अलावा को समाजी प्रोग्राम हूंदो आहे त कुझु दोस्त जेके आहिनि कैमरा जे थ्रू उनखे लाइव तव्हांखे ॾेखारींदा आहिनि। अच्छा, हीअ जेको लाइव जो सिस्टम आहे तमामु थोरो लेंदी आहे, थोरो टेक्निकल आहे, पर ॾुखियो बि न आहे। हिन लाइ सभ खां पहिरियां इहो आहे त तव्हां हिकिड़ो डिजिटल बॉक्स हुजे, उन सां गॾु तव्हांखे सुठी कैमरा हुजे, कैमरा में तव्हांखे हिकिड़ो मोबाइल हुजे, हिकिड़ो सुठो इंटरनेट जो कनेक्शन हुजे। अव्हां कंहिं बि इवेंट कवरेज कयो था उनखे लाइव करे सघो था। उन में तव्हां पंहिंजूं पटियूं हणी सघो था, अव्हां पंहिंजो लोगो हणी सघो था। अच्छा, लोगो कीअं लॻंदो आहे? लोगो तव्हां जॾहिं फेसबुक फ्रेम्स में वेंदा, अव्हां गूगल ते वञी तव्हां फेसबुक फ्रेम लिखंदा, उते अव्हांजो लिंक खुली ईंदी ऐं जेको अव्हां लोगो हणणु चाहियो तमामु ईज़ी आहे, उहो तव्हां सम्झंदासीं कीअं लॻंदो आहे। हिन तरीक़े सां इहो हूंदो आहे। पाकिस्तान में फेसबुक मोनेटाइजेशन अञा एलिजिबल न आहे, छो जो अञा पाकिस्तान खे फेसबुक ओके न कयो आहे पैसनि कमाइण लाइ। पर पाकिस्तान जे अंदरि जेके चैनल आहिनि जीअं फेसबुक जा दोस्त कमु कनि पिया, उहे ईअं पिया कनि त उन दोस्त जेके ॿाहिरि मुल्क में रहनि पिया उनखे एडमिन कनि पिया, उनखे प्राइमरी एडमिन कनि पिया। उहो पोइ ऑपरेट जेको पेज आहे ॿाहिरि मुल्कनि मां थिए पियो। को दोस्त दुबई मां करे पियो, को ऑस्ट्रेलिया मां करे पियो, को अमेरिका मां करे पियो, को UK मां करे पियो। उन सॼी अपलोडिंग ऐं मैनेजमेंट उतां थींदी आहे, उन IP उतां जी हूंदी आहे। उहे दोस्त उन तरीक़े सां फेसबुक खां पैसा कमाइनि पिया। ऐं अमूमन पाकिस्तान में जेके ॾिठा हूंदा वॾा वॾा चैनल जंहिंमें अव्हांजो बिज़नेस स्टॉक आहे, उन खां पंहिंजो आज़ाद चांहि वाला आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके दोस्त कमु कनि पिया, उहो पेज ऑपरेट एक्चुअली थिए होॾां पियो कमु पाकिस्तान लाइ करे पियो। उन जी जेका व्यूअरशिप आहे सॼी पाकिस्तान जे अंदरि आहे, पर एक्चुअल जेको ऑपरेट थिए पियो उहो ॿाहिरां थिए पियो। अच्छा, फेसबुक हिकिड़ो आम तरह पाण जेको यूज़ कयूं पिया, जंहिंमें पाण आम माण्हू जेके आइडियूं इस्तेमालु कयूं पिया, पेज क्रिएट कयूं पिया या ग्रुप ठाहियूं पिया, उहो पाण कंहिं प्रोफेशनल हद ताईं एतिरो एडवांस न आहियूं जीअं दुनिया हले पई। अॼु पाण तव्हांखे ॿुधाईंदासीं त पेज क्रिएट कीअं कबो आहे। अच्छा, सभ खां पहिरियां अव्हां पंहिंजी ID ते वेंदा, ID खां पोइ पेज क्रिएशन जो हिकिड़ो ऑप्शन ईंदो, तव्हां उते वञी पेज क्रिएट कंदा। पेज क्रिएट करण सां गॾोगॾु जॾहिं पाण फेसबुक जो पेज ठाहींदासीं त असांखे कुझु शयुनि जो ॾाढो ख़्यालु करिणो पवंदो।
इहो सभ खां पहिरियां त फेसबुक जेको पेज पाण ठाहियूं पिया उहो उनजो बिज़नेस कहिड़ो आहे, उनजी बिज़नेस कैटेगरी कहिड़ी आहे, उनजो मोबाइल नंबर छा आहे, उनजी ईमेल आईडी छा आहे, उनजी वेबसाइट छा आहे, उनजी लोकेशन छा आहे, उहो कहिड़ी लोकेशन तां ऑपरेट करे पियो, अने बिज़नेस छा आहे। सभ खां पाण एहतियात कंदासीं त पाण फेसबुक पेज जो नालो अहिड़ो रखंदासीं जेको तमामु नंढो हूंदो ऐं मुनासिबु हूंदो ऐं उहो ई नालो बिज़नेस खे रिप्रेज़ेंट कंदो। फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हांजो एजुकेशन जो बिज़नेस आहे त उन जो नालो अहिड़ो हुजे जेको एजुकेशन लाइ रिप्रेज़ेंट हुजे। अगरि फ्रूट जो कमु आहे त फ्रूट लाइ हुजे, अगरि ऑनलाइन मार्केटिंग आहे त ऑनलाइन लाइ हुजे, अगरि ॿियो को टेक्नोलॉजी जो कमु आहे टेक्नोलॉजी जे हिसाब सां ई हुजे। अच्छा, उन खां पोइ जेके अबाउट में वञी पाण जेके पंहिंजो विजन आहिनि, जेके मिशन आहिनि, जेके पंहिंजा कमु करण जा जेके आइडियाज़ आहिनि सभु हुतां रिप्रेज़ेंट कंदासीं। उन सां गॾोगॾु पाण उते क्रिएशन में वञी जेके बि शयूं पाण कमु कयूं पिया ऑनलाइन जो सभु उते डिटेल में लिखंदासीं। जंहिंमें पंहिंजो मोबाइल नंबर तमामु घणो मस्ट आहे ऐं उनखे अलावा पाण जेके पैकेजिस ऑफर कयूं था माण्हुनि खे, जंहिंमें कमु कयूं था डिजिटल मार्केटिंग जो, इन जा मुख़्तलिफ़ पैकेज पाण उते वञी डिस्क्राइब कंदासीं। जेको तव्हां 50,000 लिखी सघो था, लख रुपया लिखी सघो था, 5 लख लिखी सघो था, 2 लख लिखी सघो था, जंहिं हिसाब सां तव्हां कमु करे रहिया उहा शइ तव्हां उते मैंशन कंदा। असां कोशिशि कंदासीं न जेको पाण फेसबुक पेज क्रिएट कयूं सेम नाले सां फेसबुक जो ग्रुप हुजे ऐं सेम नाले सां पंहिंजो कमु हुजे, त जीअं जेका पाण शेयरिंग करे रहिया आहियूं उहा सभिनि लाइ हिकु तरीक़े सां हलंदी रहे, उन में कोई डिफरेंस न हुजे। ऐं कोशिशि कयो जेको पंहिंजो कमु आहे उन हिसाब सां मुनासिब सां पोस्टिंग अपलोडिंग हुजे, का ॿी का शइ न हुजे जेका ॾिसंदड़नि खे या पंहिंजे फैन खे थोरो इरिटेट करे। Subscribe to my channel and hit the bell icon on YouTube and never miss any update.